अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मद सलात पढ़ो। सलातो वस्सलाम सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सुभान अल्लाह। बिरादरान इस्लाम, अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू जा लखे एहसान ऐं करीम जा किरूड़ी करम जे मालिक मेहरबान तव्हां ऐं असांखे अॼु हिन जामिया मस्जिद शरीफ में अचण जी तौफ़ीक़ अता फरमाई। सुभान अल्लाह। दोस्तो, ही मुझे मालिक करीम रब जो करम आहे, अल्लाह ताला जो फज़लो करम आहे। जे मालिक मेहरबान असां बाननि जे मथां राज़ी थियो आहे, तॾहिं त अल्लाह ताला असांखे पंहिंजे मस्जिद शरीफ में अचण जी तौफ़ीक़ अता फरमाई। सुभान अल्लाह। दोस्तो, पिरी प्यारा भाइरो, अॼु मूं तव्हां जमायत सगोरी जे अॻियूं अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू जे कलाम मुक़द्दिस मझां हिकु आयत सगोरी तिलावत बयान फरमाई। उन आयत करीमा में अल्लाह ताला पंहिंजे दोस्तनि जो बयान कयो आहे। सुभान अल्लाह। जेकी अल्लाह जा दोस्त आहिनि, सुभान अल्लाह। जेकी रब जा प्यारा बरगुज़ीदा बांधा, जेकी अल्लाह ताला जा प्यारा ऐं महबूब बांधा, दोस्त बांधा, वली बांधा, अल्लाह ताला उन्हनि बांधनि जो हिन आयत में ज़िक्र कयो आहे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सूरह यूनुस जी सूरत आयत अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू इरशाद फरमाए थो, अला इन्ना औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। सुभान अल्लाह। अल्लाह ताला खबरदार थो करे। पहिरियां जो को तर्जुमो आहे अल्लाह, अल्लाह ताला फरमाए थो खबरदार। सुभान अल्लाह। ये मुझा मालिक करीम खबरदार अग में माण्हुनि खे करीं थो, बाननि खे करीं थो, पर ॻाल्हि कहिड़ी आहे? अल्लाह ताला फरमाए थो मुंहिंजे दोस्तनि जी ॻाल्हि आहे, पर उन्ही ॻाल्हि बाद में कंदुसि। ॻाल्हि इहा बाद में, अॻ में बाननि खे अल्लाह ताला खबरदार करे थो। सुभान अल्लाह। होशियार थियो, खबरदार थियो। मिसाल आहे, हितां ॿाहिरियों वञो, रोड जे भर में 11,000 टावर आहे। मिसाल हूंदो आहे ॻाल्हि खे सम्झाइण जे लाइ। अगरि को माण्हू उन ते चढ़े, को माण्हू ॾिसेसि, अबा खबरदार थी, सुभान अॻियों हथ न विझाए, नुक़सान थई। पर ही बाननि जी ॻाल्हि आहे, अल्लाह ताला फरमाए थो, अल्लाह खबरदार थियो, इन औलिया अल्लाह, बेशक जेके मुंहिंजा दोस्त आहिनि, ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अल्लाह ताला फरमाए थो खबरदार थियो, जेके मुंहिंजा दोस्त आहिनि, वली आहिनि, ला खौफुन अलैहिम, उन्हनि खे दुनिया जे अंदरि खौफ नाहे, पर न को उन्हनि खे गम आहे, न को खौफ आहे। उहे ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून जो उन्हनि जे मथां कुर्बा। सुभान अल्लाह। अल्लाह जा वली ला खौफुन, पर अल्लाह ताला फरमाए थो खबरदार थियो। ये मुझा मौला
खबरदार करी थो अल्लाह ताला फरमाए थो अगते मुझे दोस्तन जो शान आ दोस्तन जो शान बुद्धि दोस्तन जो शान पढ़ो बुधो इन्ही जे करे मां अल्लाह ताला तव्हां खे खबरदार थो कयां मता मुझे दोस्तन जी तव्हां बेअदबी कई सुभान अल्लाह खबरदार थियो ही मुझा दोस्त आहिनि वली लफ्ज़ जी माना है दोस्त वली लफ्ज़ जी माना है मददगार वली लफ्ज़ जी माना है वारस वली लफ्ज़ जी माना है साईं सुभान अल्लाह घणियूं मानाऊं निकिरंदियूं आहिनि अरबी जे लिहाज़ सां अला इन्ना औलिया अल्लाहि ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून मुंहिंजा जेके दोस्त बाना आहिनि उन्हनि खे न को ख़ौफ़ आहे मिसाल आहे ख़ौफ़ थींदो ईंदड़ ज़िंदगी जो मथियों सकरात आहे या साईं क़ब्र जो अज़ाब आहे आख़िरत वारो जे ॾिहाड़े महशर जे ॾींहुं पुछाणो आहे त इन जो ख़ौफ़ थींदो त सुभाणे छा थींदो पर अल्लाह ताला फरमाए थो इन्हनि ॻाल्हियुनि खां मुंहिंजा दोस्त ला ख़ौफ़ ऐं गुज़िरियल ज़िंदगी जो ग़म थींदो आहे जेको थियो पर अल्लाह ताला फरमाए थो न मुंहिंजे दोस्तनि खे माज़ी जो ग़म आहे न कि मुस्तक़बिल जो ख़ौफ़ आहे मां अल्लाह ताला पंहिंजे दोस्तनि खे ला ख़ौफ़ बनाए छॾियो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह अञा बचो सुभान ज़िक्र कर अल्लाह न कि सलात पढ़ो था न कि ज़िक्र कयो था बाक़ी उबासियूं घणियूं अथव अल्लाह ख़ुदा जे घर में वेठा आहियो ॿुधो त सही निशान सुभान अल्लाह उबासी छॾियो इन्ही खे तव्हां तवज्जो करे ॿुधो तवज्जो करे अल्लाह जे दोस्तनि जो शान ॿुधो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हदीस शरीफ में आए इन्ना औलिया अल्लाह ला यमूतून बल हुम यंतकिलून मिन दारिन इला दार सुभान अल्लाह बेशक अल्लाह जा वली मरंदा न आहिनि सुभान अल्लाह अल्लाह जा वली हदीस जा लफ्ज़ इन्ना औलिया अल्लाह बेशक मुंहिंजा दोस्त ला यमूतून बल हुम यंतकिलून मिन दारिन इला दारिन मुझे सुणी महबूब मदीने वारे साईं फरमायो जेके अल्लाह जा दोस्त आहिनि ला यमूतून उहे मरदा नाहिनि सुभान अल्लाह पर छाहे जो इला मिन दारिन इला दार मुझे सोनी हबीब फरमायो त हिक घर खां ॿिए घर ॾांहुं मुंतकिल थींदा आहिनि ओ मुझा मिठा मता कंहिंखे अकुल में ख्याल अचे विसाल करे विया मरी विया उन्हनि खे गुस्ल ॾियण वारा ॿिया जनाज़ो पढ़ाइण वारा ॿिया कफ़नाइण पाराइण वारा ॿिया ओ मुझा मिठा इहो तुंहिंजो असांजो अकुल आहे इहो कमु करिणो आहे पर पंहिंजो अकुल न हलाइणो आहे मुंहिंजे सुहिणे सरदार जी हदीस रहबरी करे रही आहे त ला यमूतून बल हुम यंतकिलून मुंहिंजा जेके दोस्त आहिनि उहे मरंदा नाहिनि हिक घर खां ॿिए घर ॾांहुं मुंतकिल थींदा आहिनि ही तुंहिंजो कौल नाहे ही मुंहिंजो कौल नाहे ही उहा ज़बान आहे जो रब्बुल आलमीन फरमाए थो वमा यंतिकु अनिल हवा इन्नहु इल्ला वहयुन यूहा मुंहिंजो सुहिणो नबी पंहिंजी ख़वाहिश ते न ॻाल्हाईंदो आहे पर मुस्तफ़ा जी ज़बान हूंदी आहे कलाम करण वारो मां रब हूंदो आहियां सुभान अल्लाह ज़बान
यानी कि इहा क़ुरान वमा यंतिकु अनिल हवा इन्नहु इल्ला वहयुन यूहा मुस्तफा जी ज़बान हूंदी आहे पर कलाम करण वारो मां रब हूंदो आहियां ही उहा ज़ुबान जो सोने सरदार फरमायो त ला यमूतून अल्लाह जा वली मरदाना हिन जो कलंदर जिंदा जिंदा जो भिटाई जिंदा जो हजरत अब्दुल गफ्फार सोनो पीर मिठा सी सुभान अल्लाह जिंदा जिंदा सैयदी व मुर्शदी सोना हजरत महबूब इलाही बख्श रहमतुल्लाह अलैहि जिंदा है सुभान छो जिंदा है ही तुझो कोल ना है ही मुझो कोल ना है पर मदीने वारे साईं फरमायो ला यमूतून जेके अल्लाह जा दोस्त आहिन उहे मरदा नाहिन दारन इला दार हिक घर छॾे ॿिए घर ॾांहुं मुंतकिल थी वेंदा आहिनि अञा तरस बी हदीस अञा महबूबन जी सियासता में मौजूद आहे मिशकात शरीफ में ई हदीस मुबारक मौजूद आहे मुझे सुनी हबीब फरमायो औलिया अल्लाह ला यमूतून वलाकिन यंतकिलून मिन दारुल फना इला दारुल बका सुभान औलिया अल्लाह मरदा नाहिन लेकिन दारु फना खां दारुल बका ॾे रवाना थींदा आहिनि दारुल फना खे छॾे दारुल बका ॾे रवाना थींदा आहिनि पर हदीस जा लफ़्ज़ ला यमूतून इहे मरदा नाहिनि दारुल फना इला दारुल बका फना के छॾे दारुल बका हकीकी जहान ॾे मुंतकिल थींदा आहिनि पर अॻ में हबीब फरमाए थो त ला यमूतून इहे मुअल न थव सुभान ज़िंदह आहिनि ज़िंदह परवर जा प्यारा ज़िंदह ज़िंदह आहिनि ज़िंदह परवर जा प्यारा ज़िंदह अल्लाह जा नेक बाना जिंदा हूंदा आहिनि ओ मुंहिंजा मिठा अञा टी हदीस मुबारका क़ब्रुल मुमिन रौदतुम मिन रियादिल जन्नह व क़ब्रुल काफिर हुफ़रतुम मिन हुफ़रन नार मुझे सुणी हबीब फरमायो मोमिन जी क़ब्र जन्नत जो बागीचो हूंदो आहे सुभान कंहिंजी ख़बर हा काफ़िर जी ख़बर जहन्नम जूं खॾूं हूंदी आहे मुनाफ़िक जी ख़बर जहन्नम जी खॾ बणिजी वेंदी आहे पर सोने सरदार फरमायो क़ब्रुल मुमिन मोमिन जी क़ब्र सुभान अल्लाह कंहिंजी ख़बर जेको मोमिन जेको मुंहिंजे सोने हबीब मदीने वारे साईं ते मोमिन आहे छा ईमान आहे छा मुझे सोने सरदार फरमायो ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नास अजमईन सुभान वो मोमिन नाहे ला युमिनु हत्ता वो मोमिन ला युमिनुन अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि वो मोमिन नाहे जैसी तई मुहम्मद मुस्तफा के पंहिंजे अब्बे खां पंहिंजे अम्मड़ खां ऐं माण्हुनि खां हत्ता व नफ़्सी पंहिंजी जान खां जेकॾहिं मूंखे प्यारो नथो भाई वो मोमिन आहे ई कोन मोमिन नालो ई इश्क़ रसूल जो आहे सुभान अल्लाह मोमिन छा जो नालो आहे मोमिन नालो ई मुस्तफा जी मोहब्बत आहे सुभान ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए तो क़ब्रुल मोमिन जेको महबूब सां मोहब्बत थो करे मोमिन क़ब्रुल मोमिन
मोमिन उन्हीं मोमिन जी कब्र रौदतुम मिन रियादिल जन्नह ओ जन्नत जो बागीचो हुंदो तवाजी हबीब सा मोहब्बत अल्लाह वारन सा आहे आए सही आए आस्ते गलायो सचो आए सही आए बेशक सुभान अल्लाह सुभान अल्लाह अन्या भी चो सुभान अल्लाह ओ मुझा मिठा मुझे सुनी हबीब फरमाओ मुझे लजपाल नबी अलैहिस्सलाम फरमाओ वल मुमिनून कुल्लुहुम औलियाउर रहमान हबीबन फरमाओ सब मोमिन रहमान जा वली आहिन जेके मोमिन आहिन मां तव्हां खे हदीस पढ़ी ॿुधाई बुखारी मुस्लिम शरीफ जे अंदरि हदीस आहे त उहो मोमिन नाहे जेसी ताईं मूं मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अबे खां अमड़ खां माइटनि खां हत्ता क पंहिंजी जान खां जेसी ताईं मूं हबीब खे पंहिंजो महबूब नथो बनाए सुभान अल्लाह उहो मोमिन नाहे ऐं हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महबूबन फरमायो त औलियाउर रहमान वल्मुमिनून कुल्लुहुम औलियाउर रहमान सब मोमिन रहमान जा वली आहिन सुभान अल्लाह रब जा दोस्त आहिन सुभान अल्लाह हाणे हबीबन फरमायो न हिकिड़ो आराबी थियो हबीब फरमायो त औलियाउर रहमान कुल्लुहुम औलियाउर रहमान सब मोमिन रहमान जा वली आहिन त हिकिड़ो आराबी थियो काल अराबी व मन औलिया अल्लाह ए मुंहिंजा सुहिणा हबीब ऐं मुंहिंजा लजपाल नबी ए मुंहिंजा सुहिणा हबीब उहे वली केर आहिन सुभान अल्लाह साईं फरमाईंदा मोमिन सब अल्लाह जा वली आहिन आराबी थियो महबूब केर आहिन मोमिन मदीने जे साईं फरमायो कालल मुमिनून कुल्लुहुम औलियाउल्लाह मुझे सुनी हबीब फरमायो मोमिन सब अल्लाह जा दोस्त आहिन सुभान अल्लाह मोमिन जो जिद्दा मुनाफिक हां सही बेशक थोड़ा डेगलायो मोमिन जो जिद्द चाहे मुनाफिक अन्ना भी गलायो मोमिन जो ज़िद्दा मुनाफिक मुनाफिक जो ज़िद्दा मोमिन ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ते शर्त लगायो आहे त क़ब्रुल मोमिन हबीबन फरमायो क़ब्र जेका मोमिन जी क़ब्र हूंदी रौदत मिन रियादुल जन्नह औ हुफ़िरतुम मिन हुफ़िरन नार काफ़र ऐं मुनाफिक जी क़ब्र जहन्नम जो खड्डो हूंदो ख़बर तॾहिं पवंदी जॾहिं यार अखियूं बंदि थींदियूं ये तो मैदान खुलियल आहे क्या खुलियल मैदान आहे पर एतिरो कुरानी हदीस ॿुधी दोस्त अल्लाह जे वलियन जे शान में कमी पेशी न कयो खुदा जे वलियन जो शान आहे चओ चओ शान आहे अञा बि चओ ऐं मुंहिंजे सुहिणे सरदार मदीने जे साईं फरमायो सुभान अल्लाह हदीस शरीफ में हजरत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु राविया हजरत अब्दुल्ला बिन अब्बास वो जो हुजूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सौटरा सुभान अल्लाह हजरत अब्बास जो फर्जंद आहे वो रिवायत फरमाए थो तो मुझे सोने सरदार खां के पुछो सुइल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन औलियाउल्लाह सुभान अल्लाह के पूछो महबूब अल्लाह जा दोस्त वली केर आहिन सुभान अल्लाह सुनियो निशान पर अल्लाह केर आहिन महबूब सहाबी खां महबूब पूछो महबूब खां के सहाबी पूछो सुइल सवाल कयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु हबीब खां मुझे सोना औलिया अल्लाह केर है मुझे सोनी हबीब फरमायो तकालल्लज़ीना इज़ा रुऊ ज़ुकिरल्लाह सुभान अल्लाह हबीबन फरमायो त अल्लाह जा वली उहे आहिनि जेके ॾिसो त रब यादि अची वञे सुभान अल्लाह
सुभान अल्लाह अल्लाह जा वली उहे आहिन हींअर तूं ग़फ़लत में आहीं तूं दुनिया जे धंधनि में आहीं या दुनिया जूं ॾेथियूं लेथियूं तुंहिंजे अंदरि दिमाग़ में वेही वियूं आहिनि पर अल्लाह जे वलीअ ते नज़र पवे रोज़ ज़िक्र अल्लाह तोखे विसरियल रब यादि अची वञे उहे आहिनि अल्लाह जा वली सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान सुभान अल्लाह ऐं ख़ुदा जो कसम अल्लाह जे वली ते नज़र पवे न हीअं अज़ ख़ुदि ज़बान अल्लाह जो ज़िक्र करे थी ओ तुंहिंजे नूरानी चेहरे ते दीद पवे दिल ठरे थी ठरे सुभान अल्लाह ख़ुदा जो कसम अल्लाह जे वली जो सामने दीदार हुजे न दिल पई ठरंदी ओ तुंहिंजे नूरानी चेहरे ते दीद पवे दिल ठरे थी ठरे कसम खुदा जो अज़ खुद दिल कसम खुदा जो अज़ खुद दिल ज़िक्र अल्लाह जो करे थी करे सुभान अल्लाह चेहरे ते दीद पवे दिल ठरे थी ठरे मुंहिंजा मुर्शिद दिल बरसाई तुझे चेहरे ते सुभान अल्लाह दीद पवे दिल ठरे थी ठरे सुभान अल्लाह ख़ुदा जो कसम जॾहिं असां पंहिंजे पीर हादीअ रहबर जो दीदार कंदा आहियूं असां जूं अखियूं ठरंदियूं आहिनि पर ही दिल अल्लाह जो ज़िक्र कंदी आहे सुभान अल्लाह तुंहिंजे नूरानी चेहरे ते दीद पवे दिल ठरे थी ठरे कसम खुदा जो अज़ खुद दिल ज़िक्र अल्लाह जो करे थी करे तुंहिंजे नूरानी चेहरे ते दीद पवे दिल ठरे थी ठरे पर अल्लाह जे वलियनि जो ज़िक्र सुनो मदीने वारो साईं पाण बयान करे थो मुंहिंजे सुहिणे हबीब फरमायो वली उहो अथव ज़िक्र अल्लाह जंहिंजो चेहरो ॾिसो तव्हांखे अल्लाह जी यादि अची वञे सुभान जिते ख़ुदा जो ज़िक्र मिले जिते ॾाढ़ी ऐं ॾंदण मिले सुभान जिते नमाज मिले जिते पटको मिले जिते चादर मिले जिते सुन्नत जो सामान मिले वंजे या न वंजे ओ मुंहिंजा मिठा ओ मुंहिंजा पिरी प्यारा दोस्त वरी अचो मजमउ ज़वाइद जे अंदर हज़रत अल्लामा हैतमी रहमतुल्लाह अलैह रिवायत आंदी आहे ओ मुंहिंजा मिठा रिवायत करण वारो हज़रत अब्दुल्लाह बिन मसऊद सहाबी आहे सुभान थोरो असां क़ुरान ऐं हदीसूं बि पढ़ूं छा बस रुगो मोबाइलनि ते नज़र न हुजे रुगो क़ुरान पे ॾिसो हदीसुनि ॾे ॾिसो ही हज़रत अब्दुल्लाह बिन मसऊद सहाबी आहे उहो रिवायत फरमाए थो त मुंहिंजे सुहिणे सरदार मदीने वारे साईं फरमायो सुभान अल्लाह सुभान अञा बि सुभान सुभान अल्लाह ऐं अल्लाह जा जेके वली आहिनि इन मिनन नास इंसाननि में उहे बि आहिनि मफातीहुल ज़िक्रुल्लाह सुभान ज़िक्रुल्लाह मुंहिंजे सुहिणे हबीब मदीने वारे साईं फरमायो त मुंहिंजनि बाननि इंसाननि मां उहे माण्हू आहिनि जेके अल्लाह जूं कुंजूं आहिनि मफातीह इंसाननि में अहिड़ा बि आहिनि जेके अल्लाह जूं ज़िक्र कुंजूं आहिनि ख़ुदा जा नेक बाना मदीने वारे साईं फरमायो त इहे अल्लाह ताला जूं कुंजूं आहिनि सुभान अल्लाह इहे अल्लाह ताला
जूं कुंजूं हूंदा आहिनि जन खे ॾिसण सां अल्लाह यादि अची वेंदो आहे माना रब जे रस्ते जूं कुंजियूं ख़ुदा वारा आहिनि तालो लॻल हुजे त छा सां खोलींदोसि चाबी सां कुंजी सां न चाबी सां तालो बंदि आहे पर अल्लाह जे रहमत जा सुभान अल्लाह दर आहिनि अल्लाह जा वली ऐं उन कुर्फ़ खे खोरण वारा आहिनि अल्लाह जा वली रब वारा ख़ुदा सां मिलाईंदा आहिनि ज़िक्र कर अल्लाह ज़िक्र मस्जिद वॼंदी आहे अल्लाह तव्हां अल्लाह वारनि खां ज़िक्र वरितो कोन्हे क़ुरान पढ़ो त उबासी ते उबासी आहे पर ज़िक्र वठो त ॾिसो त अखियुनि मां ॻोढ़ा अचनि था या नथा अचनि बीमारियूं अंदर में हुयूं भरे पीर कामिल निखेटियूं मिठा ओ पिरी प्यारा दोस्त हे गारंट जी ॻाल्हि आहे अल्लाह वारनि खां सवा चाढ़ो कोन्हे मंज़िल मक़सूद कोन्हे ख़ुदा जो कसम अल्लाह वारनि जो ग़ुलाम थींदो वञ रब जी ज़ात जो कसम तुंहिंजे मथां करम जा वॾ फुणा मींहं वसी पवंदा सुभान अल्लाह अदा तूं चाहीं मां चाहियां वॾा वॾा मुहद्दिस मुफ़स्सिर इकराम अल्लाह वारनि जा ग़ुलाम थी विया ओ पिरी न तोखे ख़बर आहे शरीयत जी न मूंखे ख़बर आहे पर जेके शरीयत पाक जा पारखू हुया जेके शरीयत पाक खे सुञाणण वारा उहे बि अल्लाह वारनि जा वञी ग़ुलाम थिया सुभान अल्लाह सुभान हज़रत इमाम फ़खरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह अलैह तफ़सीर कबीर वारो बुज़ुर्ग जे सॼो क़ुरान करीम जो तफ़सीर लिखियो एॾो आलिम सुभान जाहिल नाहे अदा तू पंहिंजो पाण खे ॾाढो कसलायूं वेठो आहीं तुंहिंजो अरवाह ख़ुदा वारनि नथो कढे पर जे काश तूं अल्लाह वारनि ॾे हली ख़ुदा वारा हथड़ा कंदा अल्लाह जी बारगाह में हथड़ा खणी दुआ घुरंदा आहिनि अल्लाह जो कसम आहे उहो ख़ुदा वारनि जो करम आहे जो दुनिया जी धरती ते माण्हू हले थो उहे अल्लाह जे आफ़तुनि ऐं तकलीफ़ुनि खां माण्हू बची पवे थो जेको ख़ुदा वारनि जे दुआउनि में शामिल थिए थो सुभान प्रोग्राम में थिए थो तव्हां केॾा हलूं किराया कोन्हे दुनिया जा धंधा आहिनि ओ पिरी ओ दोस्त ॾाढी पाण खे कसलायूं वेठो आहीं अल्लाह वारनि जो तालिब थी सुभान अल्लाह सुभान अल्लाह जो त अञा हिते एतिराज़ त ख़तम थिया ई कोन न काॾो सिधो वञो मुझे सोनी महबूब मदीने वारे साईं जा जेके दोस्त आहिनि वॾे शान वारा सुभान फ़खरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह अलैह तफ़सीर लिखियो कबीर विसाल पियो करे शैतान मथां अची बीठुसि हे जेके मौत जूं सकरातूं सटूं शैतान जा बि लाहा चढ़ा ॼमण खां वठी मरण ताईं इहे गॾु अथव जेॾी महिल मरे पियो शैतान मथां अची बीठुसि विसाल पियो करे बुज़ुर्ग मथो मथियो अची बीठुसि तो चयसि शैतान त ख़ुदा जे लाइ तुंहिंजो छा कीदो आहे अल्लाह ताला हिकु आहे बुज़ुर्ग 3 हथ दलील ॾिना सुभान अल्लाह थोरो दिलि ते हथ रखियो असां वटि को दलील आहे एॾो जो कॾहिं फ़खरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह अलैह खे शैतान वर्ग लाइ पियो असां कहिड़ी शाख में आहियूं असांजो त पाण में ॾाढो
ज़ुल्म करे वेठा आहियूं सो शैतान मथो बीठो अथसि ख़ुदा जे बारे में तुंहिंजो छा कींदो आहे 63 बुज़ुर्ग सवाल ॾिना और मुरीद हुयो हज़रत ख्वाजा नजमुद्दीन कुबरा रहमतुल्लाह अलैह जो कुबरवी सिलसिले में बुज़ुर्ग हुयो सुभान अल्लाह बुज़ुर्ग जो ॾिठो ते शैतान पलीत मुंहिंजे मुरीद जे मथां बीठो आहे चवेसि थो त ख़ुदा जे बारे में साईं हुस्न पिया कनि छंडो जो हईंसि मुंहं में लॻुसि ओ फ़खुरुद्दीन चवीसि त बग़ैर दलील जे मुंहिंजो ख़ुदा हिकु आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह अञा बि चयो अल्लाह वारनि जो ख़ुदा जो कसम ख़ुदा वारनि वटि अल्लाह वारनि वटि दीन बि मिले थो ईमान बि मिले थो ज़िक्र कर अल्लाह मुबारक महीनो गौसे आज़म सुभान अल्लाह कुछ हदीसुनि खे मां गौसे आज़म जो तव्हांखे कोई शान टाइम थींदो थो वञे घणो ही महीनो चओ गौसे आज़म जो कौन से आज़म याही शरीफ सुभान अल्लाह सुभान अल्लाह कहिड़ी शरीफ ॾाढे ॻाल्हायो अञा बि ॻाल्हायो यारी शरीफ यारी शरीफ ते गौसे आज़म रदी अल्लाह ताला अन्हु सुभान अल्लाह असां ईअं कंदा आहियूं को देगड़ो पचाए या मिठाई वठी या जेका घर में मानी तयारु थींदी आहे उहा खणी सोणे गौसे आज़म दस्तगीर जी नियत करे ॾींदा आहियूं सुभान अल्लाह ईअं कंदा आहियूं न हाँ सही या ईअं चवंदा आहियो त गौस तूं असांजो ख़ुदा आहीं ईअं चवंदा आहियो सच ॿुधायो ना सही पोइ चइजे यार ही कोन्हे छो नाहे जुमाणो जाइज़ आहे ॻाल्हायो चयो हा जुमाणो कंदा आहियो न सभु चुप जुमाणो ख़ुदा जो नालो आहे छा ॾाढो त ॻाल्हाईंदा हलो जुमाणो ख़ुदा जो नालो आहे ना सही को अज़ीज़ करीब मरी वञे त जुमाणो करूं पाण देख बाबा जुमाणा अॼु करणा जुमाणो इहो त ईसाले सवाब आहे यार ही बि ईसाले सवाब आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह जे क़ुरान में लिखियल आहे यार ही कोन्हे एॾो कूड़ लानतुल्लाहि अलल काज़िबीन हिकड़ा माण्हू माण्हुनि ते कूड़ हणनि हे वरी निभागा ख़ुदा ते कूड़ हणनि किथे चयो अल्लाह त यार ही न कयो चओ न ॾाढे ते ॻाल्हायो कोन चयो आहे रब हालांकि ईसा ले सवाब जो अल्लाह हुकुम कयो आहे सुभान अल्लाह अञा बि मुंहिंजा मिठा गौसे आज़म वॾे शान वारो सुभान अल्लाह आज़म महबूब सुबहानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह 4 साल या 6 साल जो थियो आहे साईं जो बाबो साईं वठी मदरसे में आयो हिन मुंहिंजे बच्चे खे हाफ़िज़ खे चई पढ़ा हाफ़िज़ तो चेस पुट चो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम हज़रत महबूब सुबहानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी फरमाइन था ओ हाफ़िज़ जेॾी महिल क़ुरान करीम जी तिलावत थींदी आहे त अॻ में चयो वेंदो आहे अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम सुभान अल्लाह साहब
तो चवण लगो अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जेदी मल चेस तो पुत्र पढ़ अलिफ लाम मीम। हजरत महबूब सुबहानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह अलिफ लाम मीम खां वठी शुरू तो करे 80 पारा कुरान जा पढ़ी वठे थो। हज़रत गौसे आज़म जे बाबे दे माण्हू मोकिलियो साईं तव्हां अचो ही त क़ुरान करीम जो हाफ़िज़ा। साईं तो फरमाए ओ मौलवी साहिब हाफ़िज़ साहिब हे पहिरियों मदरसो आ मां पंहिंजे बच्चे खे छॾियो आ किथे कोन पढ़ियो आ। उहो हाफ़िज़ तो चएसई तो किथे पढ़ियो आहीं। हज़रत महबूब सुबहानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो मौलवी साहिब रात जो टाइम थींदो आ मुंहिंजी अम्मड़ वुज़ू करे तहज्जुद जा नफल पढ़ंदी आ। नमाज में शुरू कंदी आ अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब। हिक रकात में मुंहिंजी जीजल अम्मड़ 18 सिपारा कुरान जा तिलावत कंदी आ। ओ मौलवी साहिब मुंहिंजी जीजल अम्मा पढ़ंदी आ मां अम्मा जे पेट मुबारक में कुरान याद कंदो आहियां। साईं जी विलादत जाने जमना रमज़ान शरीफ में जेडी मल रमज़ान मुबारक में साईं जो विलादत थी त साईं खीर न पिया पियन ॾींहं जो। सुभान अल्लाह जमदे ई जाम। सुभान अल्लाह ओ तालिब माम जो मुर्शिद तू आ दुनिया जा रहबर दम दस्तगीर कसम खुदा जो क़यामत ताईं फैज़ पिया वठंदा पीर फ़कीर तालिब माम जो मुर्शिद तू आ। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। बुढ़ड़ीअ जी जन पाणी ॿोड़ी पुट ब हिकिड़ो पाण ब पोड़ी। 12 सालन जो बुॾल बेड़ो गांव से आज़म तारियो किथे खेल खेले। ओ मुझा मिठा एतराज न कर तोखे इल्म पिरी टके जो कोन्हे। ओ जाहिल एतराज न कर जॾहिं गौसे आज़म सुभान अल्लाह दुआ थो घुरे मुझा मौला हे 12 सालन जो बुॾल बेड़ो तारे ॾे। सुभान अल्लाह सट सारे वहम गुमान इन पीरा विच रब मिलदई। छोड़ इहे अस्तान इन पीरा विच रब मिलदई। साईं ने फरमाया माई अदना जेड़ी गाले बुढ़ा बेरा 12 साले वलण महाले। बुढ़ड़ी ने आख्या सही अखे सन तेरे दुश्मन क्या किता पीर पीरान इन्हा पीरा विच रब मिलदई। छोड़ इहे अस्तान इन्हा पीरा विच रब मिलदई। तू मुझा मिठा अल्लाह वारन जो करामतूं बरहक। जाती में एकड़ो बुजुर्ग जो मज़ार आ बुजुर्ग जी जाती जो शहर आ सो उन्हीं वक्त में यो बुजुर्ग विंदो बगदाद शरीफ। सोने गांव से आजम महबूब सुबानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह जे मदरसे जी मट्टी भरींदो मश्क भरींदो।
हिकिड़े ॼाण जो साईं अचनि त साईं वेठो आहे तवजो करे ॿुधिजो साईं वेठो आहे साईं जे हथ में मुठ में का शइ आहे साईं फरमाए थो अॼु जेकॾहिं मूंखे सवाल जो केरु जवाबु ॿुधाईंदो त उन खे पग हितां ॿधराए मदरसे खां रवानो कंदुसि सुभान शरीयत बि हुई साईं वटि तरीक़त बि हुई सुभान ही तरीक़त ही गैब जो ख़बर हुजे त मुंहिंजे हथ में छा आहे महबूब सुभाणे फरमायो त उहो मश्क खयूं पियो अचे लाहे चएसि थो सवाल आम आहे या ख़ासि आहे सुभान अल्लाह जे आम आहे जेकॾहिं जवाबु ॾींदे त दरवेश तुंहिंजे मथां बि अॼु कर्म थींदो सुभान अल्लाह त हुन निगाह मथे हेठि मशरिक मगरिब जुनूब शुमाल ॾिसी चए थो सुहिणा गौस तुंहिंजे हथ में मच्छीअ जो बचड़ो आहे सुभान अल्लाह साईं जो हथ ॿाहिरि करे त मच्छी जो बचको फतके पियो कंहिं पुछियसि तूं कीअं ॾिठी जे मथे निगाह कयमि तहत सरा ताईं सुभान अल्लाह अर्श मुअल्ला ताईं हेठि निगाह कयमि तहत सरा ताईं मशरिक ॾिठमि मगरिब ॾिठमि जुनूब ॾिठमि शुमाल ॾिठमि जा जाते शइ हुई उते ई ख़ामोश हुई दरिया में हिकिड़ मच्छी बेक़रार हुई ॿियूं पियूं चवनि छो बेक़रार आहीं चए मुंहिंजो बच्चो गौस आज़म जे हथ में आहे सुभान अल्लाह या मोमिन जी निगाह ऐं न महबूबनि जी निगाह छा हूंदी मदीने वारे साईं जी ओ मुंहिंजा मिठा अल्लाह वारा सुभान अल्लाह हे छाछरे जो शहर आहे हेॾे हेॾे जाती जे शहर में हज़रत गौस बहावल हक़ मुल्तानी रहमतुल्लाह अलैह जा मुरीद रहंदा हुआ छो त हाणे अफरा तफरी पई आहे मुर्शिदनि मुरीदनि में सभु को लिंगाए थो न यकीन पक्को रख खुदा जो कसम अल्लाह वारा ॿुधनि था सुभान अल्लाह ॿुधनि था बरसात खे हिकिड़ा पाखे सही बारानी निमाज़ त पढ़ ऐं बारानी निमाज़ जे पढ़ूं त हे बि ढूंढ अची बीहंदा न जेके अलाह जे वलियनि नबियनि खे नथा मञनि पोइ रब रहमत वसाईंदो या ज़हमत हे छो मींहं बंद थी विया आहिनि पाणी जर लही विया आहिनि अल्लाह जी ज़ात जो कसम आहे बेअदबी जी नहूसत आहे एतिरो वक़्तु आहे जो पुट पीउ जो चवो नथो करे हो पाण में सम्झाएसि थो बाबा ये ईअं ई बाबा ये ईअं ई ओ अदा ओ पिरी अल्लाह वारा सुभान अल्लाह मां पे ॻाल्हि कई गौस बहावल हक़ मुल्तानी जी छाछरे में उते खूह खोटनि पिया खूह 200-250 हेठि हूंदो असां वटि बि हूंदा अॻ में खूह पोइ उबरो हूंदो चक लाहींदा हुआसीं उते बि चक लाहिनि पिया जेको चंपली आहे उनजो मण ॿ मण वज़न आहे उहो छिकनि पिया वो जेको मथियूं 5-8 ॼणा ॿाहिरि कढनि पिया हेठों 2 ॼणा खोटींदा मिटी विझंदा इहा अध खूह ते अची रसो टुटो रसो जो टुटो ते तूं 2 ॼणा हा हेठि हाणे इहा जेका चंपली मण लोही वरी इन जे मथां मिटी इहा हेठि जो उन जे मथां किरे त कुचलजी वञनि न पर जेॾी महिल यार इहा चंपली टुटी परियों अक़ीदे वारो माण्हू मुर्शिदनि वारो हुयो हाणे उहो चवे थो रस गौस बहावल हक़ सुभान अल्लाह देर न गुज़री हेठों बड़ा कुचलजी विया 5-10 मिंट गुज़रिया उन्हनि चयो भला चंपली छो देर की आहे सुभान अल्लाह हेठि कोन लथी चे न चे ॿाहिरि निकिरी अचो ॿाहिरि जो निकिरणो बा चंपली काॾे वई सुभान अल्लाह उन्हनि चयो हलो हलो गौसुल आलमीन मुल्तान शरीफ में बुज़ुर्ग जो उबो मुबारक आहे सभई तो पंथ करे विया जेके हुया गाॾियुनि ते विया वञी जो ॾिसनि त हज़रत गौस बहावल हक़ मुल्तानी रहमतुल्लाह अलैह जे कुबे जे पासे में चबली पई आहे सुभान हाणे इहा ॻाल्हि कर बाबा किथां रुॻा हथ ॾियां ठाहनि चओ ईमान हुजई हा त मञी हा क़ुरान चिटो बीठो आहे छा सुल
सुलेमान अलैहिस्सलाम जे गुलाम जहिड़ी ताक़त नबी जे गुलाम खे कोन्हे हाँ ऐसे ही है अहिड़ो त ॻाल्हि आहे अरे सुलेमान जो गुलाम तख्त तो घुराए यमन मझां क़ुरान जी आयत नस बीठी आहे या सुलेमान जी गुलाम जी ताक़त आहे अंधा बेईमान क़ुरान पढ़ मुस्तफ़ा जे वली जो उहो मक़ाम आहे जो हज़ार सुलेमान जहिड़ा गुलाम मुस्तफ़ा जे जुती जे दज़ जे बराबर नथा पहुची सघनि तोखे अक़ीदो कोन्हे अल्लाह जी ज़ात जो कसम अक़ीदो रखो मुस्तफ़ा जे वलियन में भलो आहे न इहो वाक़ियो आसिफ बिन बरखिया वारो हाँ सही है क़ुरान में बीठो आहे सुलेमान चयो तो केरा तहां में जेको तख्त खणी अचे उहो चए तो मां खणी ईंदुसि केतिरी देरि कंदे ऐं यर तद इलैक क़ुरान जा लफ़्ज़ अख छिंभ में सुलेमान अख छिंभ कई तख्त साम्हे पियो आहे ही क़ुरान आहे हाँ सही है खुदा जो कसम सुलेमान तख्त ॾिसी चए थो ते मुंहिंजे रब जो फज़ल आहे मुझा मिठा तो मुझा पिरी प्यारा दोस्त है पर चवे थो या अय्युहल मलओ अय्युकुम यातीनी बेअरशिया तामे को आहे जो तख्त खणी अचे जिन उथियो चे मां खणी ईंदुसि पर हो गुलाम थो चवे जिन थो चएसि तूं दरबार पंहिंजी बर्खास्त कंदे मां खणी ईंदुसि इफ़रीत नाले जिन आहे पर का लल्लज़ी इंदहु इल्मु मिनल किताब अना अतीक मां खणी ईंदुसि जंहिं वटि किताब जो इल्मु हो कहिड़ो किताब तौरेत इंजील ज़बूर जेके किताब आसमानी हुया उन्हनि जो आलिम हुयो उहो चए थोसीं मां खणी ईंदुसि केतिरी देरि कंदे ऐं यर तब्दील अख छिब में अबा अख छिब में सेकंड बि कोन थो लॻे हाँ सही है यमन ऐं शाम 900 हज़ारनि जे किलोमीटर ते मुफ़ासिलो आहे तख्त बि वॾो आहे ये क़ुरान तो चवे अख छिंभ में वलियो खणी आयो सुभान अल्लाह रूहानी पावर आहे पर हो किताब जो आलिम तौरेत जो आलिम आहे क़ुरान जे आलिम वटि वधीक रब पावर रखायो सुभान अल्लाह मुंहिंजा मिठा बसि अल्लाह वारनि जा गुलाम अचो टाइम थी वियो आहे ख़ुदा वारनि जे गुलामी में अचो अल्लाह जो कसम तव्हांजो अक़ीदो बि सही थी वेंदो होशियार ऐं बेदार थी वेंदो मां नेमत माणींदो आहियां कॾहिं नफ़ल ऐं शुक्राने जा पढ़ंदो आहियां त असां अल्लाह वारनि जा गुलाम आहियूं हे जेको करम आहे न मुंहिंजे मथां सभु मुंहिंजे सुहिणे महबूब दिलबर जो करम सुभान अल्लाह मुर्शिद जो करम आहे ख़ुदा जो कसम तोखे बि ॾस ॾियां थो हली ताबे थी त इहो ई कर्म तुंहिंजे मथां वसंदो सुभान अल्लाह